नाज़रीन हेडलाइंस समाचार अवांखे आगाह कंदा हलूं। खानपुर महर वेझो पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ मिठड़ी वासी रियाज़ सियाल जो गुज़िरियल 10 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो 10 ॾींहं खां पतो नाहे पियो। अगवा जो शक आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं। खानपुर महर वेझो पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ मिठड़ी वासी रियाज़ सियाल जो गुज़िरियल 10 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो आहे। संदसि वारसनि नौजवान जो 10 ॾींहनि खां पतो नाहे पियो। संदसि चवणु आहे त खेसि अगवा कयो आहे। आगाह कई पिया। खानपुर महर वेझो पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ मिठड़ी वासी रियाज़ सियाल जो गुज़िरियल 10 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो 10 ॾींहनि खां पतो नाहे पियो। अगवा जो शक आहे। आगाह कई पिया। खानपुर महर वेझो पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ मिठड़ी वासी रियाज़ सियाल जो गुज़िरियल 10 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो 10 ॾींहनि खां पतो नाहे पियो। अगवा जो शक आहे। चिनासी नवां खे आगाह कई पिया। खानपुर महर वेझो पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ मिठड़ी वासी रियाज़ सियाल जो गुज़िरियल 10 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो 10 ॾींहनि खां पतो न पियो आहे। अगवा जो शक आहे। आगाह कई पिया। खानपुर महर वेझो पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ मिठड़ी वासी रियाज़ सियाल जो गुज़िरियल 10 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो 10 ॾींहनि खां पतो नाहे पियो। अगवा जो शक आहे। खानपुर महर वेझो पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। आगाह कई पिया। ॻोठ मिठड़ी वासी रियाज़ सियाल जो गुज़िरियल 10 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो 10 ॾींहनि खां पतो नाहे पियो। अगवा जो शक आहे। खानपुर महर वेझो पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ मिठड़ी वासी रियाज़ सियाल जो गुज़िरियल 10 ॾींहनि खां पतो न पइजी सघियो आहे। खानपुर महर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर नवाब मीनानी लाइन ते मौजूद आहे। जी नवाब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल खानपुर मार ॻोठ मिठड़ी जो नौजवान रियाज़ अली सियाल गुज़िरियल 10 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। नौजवान जे वालिद पीरसल मोहब्बत सियाल अगवा जो शक ॾेखारींदे आदिलपुर थाणे ते रिपोर्ट बि दाख़िल कराए छॾी आहे। आदिलपुर थाणे ते रिपोर्ट दाख़िल थियण बावजूदि पुलिस नौजवान जी ॻोल्हा में वारसनि पारां का बि मदद न पई करे। निंगर जे वालिद पंहिंजे पुट जी ॻोल्हा लाइ एसएसपी घोटकी खे अपील कई आहे। मुंहिंजो पुटु 10 ॾींहनि अॻु आदिलपुर थाणे दवाऊं वठण लाइ वियो त वापसि न अचियो। वालिद जी या मीडिया जो मुतालबो कयो आहे त मुंहिंजे पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।